कंहिं दोस्त जो मैसेज आता त सोशल मीडिया जे बारे में ॿुधायो कि अहिड़ा इंसान आहिनि कि असां मैसेज था कयूं त उहे असांखे रिप्लाई नथा कनि। मुंहिंजा सोना हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, नाराज़ न थी जांइ, हिकु सच जी ॻाल्हि आहे। ग़लति शेख ज़ुबैर कॾहिं बि न चवंदो आहे कंहिंजी माउ जा बचायो। जेको इंसान तव्हांखे सोशल मीडिया ते पोइ मैसेंजर हुजे या व्हाट्सएप हुजे, तव्हां अगरि मैसेज कयोसि था न, तव्हांखे जवाबु उते जो उते ॾिए थो त सम्झो उहो शख़्स तव्हां सां निभाइण थो चाहे। निभाइण माना सम्झे न, तव्हां सां रखणु थो चाहे, अॻिते हलणु थो चाहे। जेको पंहिंजी औकात ॾेखारींदो न त यादि रखजांइ, उहो ऑनलाइन बि हूंदो, ऑनलाइन बि हूंदो। तुंहिंजो मैसेज हुनखे वेंदो, तुंहिंजो नालो हुनजे आॾो लिखिजी ईंदो, पर ऑनलाइन थींदो तुंहिंजे मैसेज खे ॾिसंदो कोन। उहो तव्हांखे छा थो चवे त मां तव्हां खां भलो आहियां, मां तव्हां खां भलो आहियां। माना हिन जो मक़सदु छा आहे? गुड बाय, गुड बाय, मूं में उमेद न सम्झो, माना मूंखां तव्हां परे हलिया वञो, हुनजी इहो मक़सदु आहे। पोइ पंहिंजो उहो मर्ज़ी, माना हर शइ पंहिंजी मर्ज़ी जो दिलि चवंदसि उहो तव्हांखे जवाबु ॾींदो। तव्हांखे इन में छा मिलंदी आहे? अज़ियत, टेंशन, टार्चर, परेशानी। त असां सां इहो माण्हू ईअं छो थो करे? असां ॾे मैसेज कंदो आहे त असां उते जो उते हुनखे रिप्लाई ॾींदा आहियूं। असां हुन ॾे मैसेज था कयूं त असांजे मैसेज खे माना अणॾिठो थो करे, नज़र अंदाज़ थो करे। पोइ तव्हांखे हिन में अज़ियत ऐं टार्चर मिलंदा, तव्हांजो ज़हनी सुकून तबाह थींदो। उन शख़्स जे नाले खे डिलीट कयो, नाले खे डिलीट कयो मुंहिंजा सोना। वरी तव्हांखे जेकॾहिं ग़ैरत हूंदी न, तव्हां हुन ॾे मैसेज न कंदो। पोइ अॻिला खणी पोइ बहाना बि ठाहींदा आहिनि त असां कम वारा आहियूं, हीअं आहियूं, हूअं आहियूं। मां अलाह गवाह, मां ग़लति ॻाल्हि नथो कयां, मां त हिकु लेक्चरर आहियां। हाणे बि हींअर बि मुंहिंजे व्हाट्सएप ते सदको वञा रब जे नाम तां 11,783 मैसेज हिन महिल मौजूदु पिया आहिनि। 11,783 मैसेज हींअर बि मौजूदु पिया आहिनि। हाणे मां कंहिंखे जवाबु ॾियां? मां ॾींदुमि सभिनीनि खे, ॾींदुमि सभिनीनि खे। हिन में मुंहिंजी का ग़लती न आहे। मां हिकु जे पेज ते मां नंबर शो करायो त अचो मूंखे पंहिंजी हिकिड़ो जेको सुवालु करिणो त सुवालु कयो। जंहिंजो सुवालु अचे थो इंशाअल्लाह हुनजो लेक्चर ठही वेंदो। हे लेक्चर आहे हुनजो, मां हुनजो नालो नथो खणणु चाहियां त वरी सुभाणे ॿिया माण्हू बि न चवनि त असांजे नाले ते बि ठाहे, असांजे नाले ते बि ठाहे। सोड़ा मां कंहिंजे नाले ते न ठाहींदुमि, छो न मुंहिंजो सॻो भाउ हुजे। मां नाले ते वीडिया कंहिंजा बि न ठाहींदुमि। ऐं उहो इंसानु घमंडी हूंदो आहे, घमंडी माना तकबर वारो, 2 फुट मथे घुमण वारो। उनजे गीदे में छा, उनजी घर में बि इज़त न हूंदी आहे। ख़ुदा जो कसम, उहा तव्हांजे आॾो मन पंहिंजो इज़हार ज़ाहिर कंदो आहे त मां अहिड़ो आहियां, पंहिंजी मर्ज़ी सां जवाबु ॾींदो आहियां। उन इंसान खे तव्हां त अहमियत ॾियो। उन इंसान खे छा करणु घुरिजे? उनजे नाले खे डिलीट कयो। छो त इहो इंसानु वरी रखी रखी अहिड़ा स्टेटस रखंदो आहे जो तव्हांजी उन स्टेटस ते बि रत सड़ंदी आहे। हिन इंसान जो व्हाट्सएप तां या हिन मिसाल पंहिंजे ज़िंदगी तां ब्लॉक न कजांइसि, ब्लॉक न कजांइसि। छो त इहो घमंडी पंहिंजे मतिलब जे लाइ तव्हांखे ज़रूरु यादि कंदो, पर उन शख़्स खे ब्लॉक न कजो। तव्हां हुनजो नालो ठाहे छॾियो, छो त सुभाणे इहो स्टेटस बि रखंदव। तव्हांखे स्टेटस जे ज़रिए ते बि तव्हांखे अज़ियतूं ऐं तकलीफ़ ॾींदव, कंहिंजी माउ जी औलाद आहे, सम्झ। न त वरी पाण ई मथे खे हथु ॾेई सोचींदे त मूंखे नज़र अंदाज़ छो थो करे। जज़ाकल्लाह ख़ैर, मां सलाम।